मखसूस सीटुनि बाबति नज़रसानी दरख़्वास्तूं फौरी ॿुधणी लाइ मुक़ररु न थी सघियूं। सुप्रीम कोर्ट जे जजिस कमेटी अदालती मोकलुनि खां पोइ अपीलूं ॿुधणी लाइ मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी जे इजलास में चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ सां चयो त नज़रसानी जो हक़ आइन ॾिनो आहे। जजिस खे आराम ऐं आसानी बदिरां आइन खे तरजीह ॾियणु घुरिजे। फौरी तौरु नज़रसानी अपीलुनि खे ॿुधणी लाइ मुक़ररु न कयो वियो त इहा नाइंसाफ़ी थींदी। जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर चीफ जस्टिस जे मौक़िफ़ सां इख़्तिलाफ़ कंदे चयो त केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी नाहे थियो। नज़रसानी अपीलूं केस जे तफ़सीली फ़ैसिले खां पोइ मुक़ररु कयूं वेंदियूं आहिनि। बांग्लादेश में कर्फ्यू जो अॼु ॿियो ॾींहुं सरकारी मुलाज़मतुनि में कोटा सिस्टम ख़िलाफ़ पुरतशदुद मुज़ाहिरनि खां पोइ हालतूं बेकाबू। अमन अमान जी भञकड़ी कदड़ खे ॾिसंदे गोली हणण जो हुकुम। गुज़िरियल 5 ॾींहंनि खां जारी पुरतशदुद मुज़ाहिरनि में मारिजी वञण जो अंगु 135 थी वियो। 2500 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। इंटरनेट ऐं टीवी चैनल बंदि। बांग्लादेश सरकार मुख़ालिफ़ धुर जे अॻुवाण खे बि गिरफ़्तार करे वरितो। पीटीआई मुल्क में ॿीहर इलेक्शन लाइ ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली चूंड लाइ तैयार आहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी दावा। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त पीटीआई असेंबलियुनि तां इस्तीफ़ाऊं ॾियण ते राज़िको ज़ाहिर कयो आहे। मुल्क में अमन ऐं मुआशी इस्तेहकाम शिफ़ाफ़ इलेक्शन सां ई ईंदो। निगरान सेटअप जो तसवुरु ख़तमु कयो वञे। पीटीआई बानी समेत सियासतदाननि ते केस न ठहणु घुरिजनि। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। रस्ते ते घुमंदड़ शख़्स खे चयो वियो त अचु असां तोखे इंसाफ़ था ॾियूं। ऐं पुछणु चाहियां थो त हिन मुल्क सां ज़ुल्म करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। फ़ैसिलो ॾींदड़नि खे सोचणो पवंदो। मुस्लिम लीग नून जे सदर नवाज़ शरीफ़ जो इजलास खे ख़िताब। नवाज़ शरीफ़ चयो त नून लीग IMF खे वापसि मोकिले छॾियो हो। बाद में उनखे केरु वठी आयो। पुलिस प्रिया कुमारी केस हल करण जे वेझो पहुची वई आहे। जल्द जांच टीम खे कामयाबी मिलंदी। शाहिदनि ऐं तफ़सीलनि बाबति वालिदैन खे आगाह कयो आहे। हीउ गुमनाम केस हो। सिंध पुलिस उमीद ज़ाहिर कई त प्रिया कुमारी ज़िंदा आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जूं धरणे में ॻाल्हियूं। ज़िया लंजार चयो त प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराईंदड़ टीम खे 1 करोड़ रुपया इनाम ॾिनो वेंदो। प्रिया कुमारी जी अमर रवीना कुमारी न्याणीअ खे बाज़ियाब कराइण लाइ 15 ॾींहंनि जी मोहलत ॾेई छॾी। पीटीआई ते पाबंदी वारे मामले ते पीपल्स पार्टी आला सतही इजलास घुराइण जो फ़ैसिलो करे वरितो। PP चेयरमैन परॾे हुजण सबबि वीडियो लिंक ते इजलास जी सदारत कंदो। इजलास में नून लीग जी पीटीआई ते पाबंदी बाबति राय वरिती वेंदी। इजलास में APP जी मरकज़ी ऐं सूबाई क़यादत बि शरीक थींदी। ऐं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु किथे हल्की त किथे तेज़ बरसाति जी अॻकथी। शहर जो मौजूदा गर्मी पद 31 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। अॼु गर्मीअ जो पारो 38 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान। मौसमियात खाते ईंदड़ हफ़्ते सॼे मुल्क में बरसातुनि जी अॻकथी करे छॾी।